محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي أنزل عليك الكتاب منه آيات محكمات هن أم الكتاب وأخر متشابهات आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबील करीम। हिन आयत सगुरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे वल्लज़ी अनज़ल अलैकल किताब। अल्लाह जी ज़ाते बाबरकात जो शान हीअ आहे जंहिं तो महबूब करीम सल्लल्लाहु जे मथां किताब खे नाज़िल फ़रमाया अलैका मां मुराद महबूब जी ज़ाते बाबरकात। मिनहु आयातुन मुहकमातुन, उनखां हिकिड़ियूं आयतूं मुहकमात आहिनि। हुन उम्मुल किताब, उहे असुल किताब जूं आयतूं आहिनि। व उखरु मुतशाबिहात, ऐं ॿियूं जेके आहिनि उहे मुतशाबिहात आहिनि। यानी हिन में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अक़साम जे मुतलिक़ इरशाद फ़रमाए थो। यानी क़ुरान पाक जूं हिकिड़ियूं आयतूं जेके आहिनि उहे मुहकम आहिनि, ॿियूं मुतशाबिहात आहिनि। मुहकम आयतूं उहे आहिनि जेके माना ऐं मुराद में ॿई बराबरि हुजनि ऐं सम्झ में अचनि, ऐं उन मां माण्हू पढ़ी करे क़ुरान पाक जी आयत मां पढ़ी करे ऐं उन मां सम्झी करे ऐं उनजे मथां अमल करे। ऐं ॿियूं आयतूं उहे आहिनि जिन आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजो राज़ रखियो आहे ऐं उन जे अंदरि हिकमत रखी आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो उन जी मुराद खे अल्लाह जी ज़ाते बाबरकात पाण थो ॼाणे। मसलन मुतशाबिहात जीअं अल्लाह ताला जे क़ुरान पाक में लिखियलु आहे वजहुल्लाह, अल्लाह जो मुंहुं, यदुल्लाह, अल्लाह जो हथु। हाणे यदुनि जी त माना जी ख़बर आहे त यद हथ खे सॾिबो आहे, वजहुनि जी माना बि ख़बर आहे त मुंहं खे सॾिबो आहे। पर जॾहिं इन शयुनि जी इज़ाफ़त अल्लाह जी ज़ाते बाबरकात ॾे थी वई त हाणे इहे थी पियूं मुतशाबिहात। त इन यदुल्लाह मां मुराद छा आहे, वजहुल्लाह मां मुराद छा आहे, उहो अल्लाह ई ॼाणे थो पियो। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुतशाबिहात जे अंदरि राज़ रखियो आहे ऐं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे विच में इहो राज़ आहे। फरमाए त फ़अम्मल लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन, पर पोइ जिन शख़्सनि जी दिलनि जे अंदरि टेॾाइप आहे भई यत्तबिऊन मा तशाबह मिन्हु, पोइ पोयां लॻनि था उन आयतुनि जे जेके मुतशाबिह आहिनि। हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि क़ुरान पाक में जंहिंजी मुराद ऐं माना जी बि ख़बर न आहे कंहिंखे। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जंहिंजी माना जी ख़बर आहे पर मुराद जी ख़बर न आहे। जीअं अलिफ लाम मीम पढ़ियोसीं, जंहिंजे मुराद जी बि ख़बर नथी पए, माना जी ख़बर बि नथी पए, पर आहे अल्लाह जो क़ुर। ऐं वरी ॿियो मिसाल ॾिनोमांव यदुल्लाह ऐं वजहुल्लाह जो, उनजी माना जी ख़बर त पए थी पर मुराद जी ख़बर नथी पए। छो जो मुंहुं अल्लाह जो, हथु अल्लाह जो, इहो त मख़लूक जी निशानी आहे, ख़ालिक जी त आहे ई कोन न। हाणे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़रमायो इहे हिकिड़ियूं मुक़त्ताआत आहिनि, हिकिड़ियूं मुहकमात आहिनि। मुहकम उन आयत मुबारक खे चइबो आहे जंहिं मां शरई मसइलो निकिरे ऐं वाज़िह हुजे, पढ़ण सां माण्हू उनजे मथां अमल करे। ऐं उन में कंहिं तफ़सील में वञण जी ऐं उनखे कंहिंखां पुछण जी बि ज़रूरत घटि पवंदी त हिन मां मुराद छा आहे। जीअं अल्लाह ताला क़ुरान पाक में फ़रमायो या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, हे ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया। ज़ाहिर आयत जी माना बि थी आहे त अल्लाह ताला छा थो फ़रमाए, छा जो अमुरु आहे। इनखे शरीयत जे अंदरि क़ुरान पाक जे अंदरि इनखे मुहकमात आयत चइबो आहे ऐं मुतशाबिहात खोड़ आयतूं आहिनि। ऐं मुक़त्ताआत जो पहिरियों मिसाल ॾिनोमांव अलिफ लाम मीम हा मीम, अलिफ लाम रा। हाणे इन जी मुराद ऐं माना अल्लाह ॼाणे। ऐं जेके मुतशाबिह आहिनि न, उहे जंहिंजे दिलनि जे अंदरि टेॾाइप आहे, अल्लाह ताला फ़रमाए फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन यत्तबिऊन मा तशाबह मिन्हु, पोइ उहे वरी इन आयतुनि मुतशाबिह वारी आयतुनि जे पुठियां लॻनि था मिन्हु इब्तिग़ाअ फ़ितनति वब्तिग़ाअ तावीलिही। उहे छो था इन आयतुनि जे पुठियां लॻनि, फितनो करणु चाहिनि था, फितने जी तलब में आहिनि त माण्हुनि खे मुंझायूं ऐं आयतुनि खे पढ़ी करे आयतुनि सां माण्हुनि खे मुंझायूं ऐं उनजी तावील जी तलब में निकिरी पवनि था पिया
अल्लाह ताला फरमाए थो वमा यअलम तावीलहु इल्लल्लाह, इन आयतुनि जी तावील खे, इन जे मक़सद ऐं मुराद खे अलाह खां सवाइ ॿियो केरु नथो ॼाणे। वरासिखून फिल इल्म, जेके इल्म में पका आहिनि उहे छा था चवनि, यक़ूलून आमन्ना बिही कुल्लुम मिन इंदि रब्बिना, ऐं जेके इल्म जे अंदरि रासिख आहिनि, मज़बूत इल्म में आहिनि, उहे ईअं था चवनि त असां कुल आयतुनि खे मञूं था, कुल क़ुर खे मञूं था, इहो सभु असांजे रब वटि आहे। मुक़तात हुजे, मुतशाबिहात हुजे, मुहकमात हुजे, सभु अलाह जे तरफ़ो आहे। ऐं ईमान इजमालन इहो रखिणो आहे त असां सॼी क़ुर जे मथां ईमान आणे था पिया। जेको असांजे सम्झ में अचे, जेको असांजे सम्झ में न अचे, जेको असांजे इल्म में अचे, जेको इल्म में न अचे, असां सॼे क़ुर जे मथां ईमान आणण वारा आहियूं। इहो केरु रासिख इल्म जो इहो मक़ाम। वमा यज़क्कर इल्ला उलुल अलबाब, न नसीहत हासिलु कनि था मगर जेके अकुल वारा आहिनि, अकुल वारा समझदार माण्हू जेके आहिनि उहे क़ुर पाक मां नसीहत हासिलु कंदा आहिनि। हाणे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक में ॿिनि शयुनि जी वज़ाहत फरमाई, हिकु मुहकमात ऐं ॿियो मुतशाबिहात। पर आहिनि ॿई क़ुर, आहिनि ॿई क़ुर जूं आयतूं। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन खे नाज़िल फरमाई पंहिंजे महबूब जे मथां, वल्लज़ी अनज़ल अलैकल किताब, महबूब ते नाज़िल फरमाई। त हाणे जंहिं ॾे मोकिले थो लाज़िम आहे त उहो त ॼाणींदो न, उनजे त इल्म जी नफ़ी न करे सघंदी। पोइ त अलाह ताला क़ुर पाक में फरमाए त अर्रहमान अल्लमल क़ुरान, रहमान पंहिंजे हबीब खे सॼो क़ुर पढ़ाए छॾियईं, सेखारे छॾियईं। त अलाह जे महबूब में कहिड़ो अक़ीदो रखणु घुरिजे, महबूब जे अंदरि अक़ीदो इहो रखणु घुरिजे त सॼे क़ुर जो इल्मु अलाह ताला पंहिंजे महबूब खे अता फरमाए। हाणे असां सिंधी माण्हू आहियूं, हिकिड़ो जो माण्हू हिते पछतो ॻाल्हाए, पछतो जो ॻाल्हाए त असां सम्झंदासीं त मुहकमात जेको आहे न इहो हिकिड़ो क़िस्म जो हिजाब आहे। मुतशाबिहात, मुतशाबिहात हिकिड़े क़िस्म जो हिजाब आहे, लिको आहे हिकिड़ो जो ॿियो न सम्झी सघे। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन आयतुनि मुतशाबिहात जे अंदरि अलाह इहो राज़ रखियो आहे पंहिंजो ऐं पंहिंजे महबूब जो। हिकु अलाह ॼाणे थो पियो, ॿियो मदीने वारे साईं जी ज़ाते बाबरकात ॼाणे था। पर जेकॾहिं ईअं चइजे त वाह आयत मुतशाबिहात अलाह थो ॼाणे, ॿिए खे ख़बर न आहे, ॿिए कंहिंजो इल्मु न आहे, त पोइ हीउ अबस थी पवंदो। पोइ क़ुर पाक जो नुज़ूल अबस थी पवंदो। अलाह चओ नाज़िल फरमाए, जंहिंजी ख़बर ई मदीने वारे साईं खे न आहे त छो मोकिली, पोइ त वरी मोकिलण वारे जो क़सूरु आहे न। मालूम थियो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे सॼे क़ुर पाक जो इल्मु अता फरमायो आहे। ऐं मोमिन उनखे चइबो आहे जेको पूरे क़ुर पाक जे मथां ईमान आहे। पोइ क़ुर जा कहिड़े बि क़िस्म न आयतुनि जा, पर सभिनि जे मथां ईमान आणो, यानी अक़ीदो इहो ई आहे। एतिरे क़दुरु जो जॾहिं सूरत मरियम खणी हबीब करीम सलातन जी बारगाह में हज़रत जिबरील आयो ऐं हुरूफ़ मुक़त्ता सां शुरू कयईं, काफ़ हा या ऐन साद पढ़ियईं, अलाह जो महबूब जे अॻियां जॾहिं जिबरील अर्ज़ु कयो त काफ़, पाण फरमाए त फ़हिम थो, हा काफ़ त फ़हिम थो। इहे हुरूफ़ मुक़त्ता पूरा कयईं त हज़रत जिबरील अर्ज़ु कयो त सुना हबीब मूंखे त सम्झ में ॻाल्हि कोन थी, अलाह छा मोकिलियो आहे तोॾे। फ़हिम तुंहिंजी माना मां सम्झी वियुसि, मां सम्झी वियुसि, मां सम्झी वियुसि। त मानो त अलाह ऐं अलाह जे रसूल जे विच में ॿिए कंहिंखे इहा मजाल न आहे। जिबरील क़ुर पाक खणी अचे थो सही, पर उनखे बि न राज़ जी ख़बर न आहे त अलाह पंहिंजे महबूब जे मथां छा नाज़िल फरमाए। ऐं अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते बाबरकात, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात कुल क़ुर पाक जो इल्मु अता फरमायो। ॿिए नंबर में त क़ुर पाक लोहे महफ़ूज़ में हुयो, लोहे महफ़ूज़ ईअं न, फी लोहे महफ़ूज़, यानी अर्श मुअल्ला जे मथां अहिड़ी कुदरती हिकिड़ी पढ़ाई आहे जंहिंजे मथां इहो सॼो क़ुर पाक लिखियलु हो। छो लिखियलु हो, अलाह छाजे लाइ लिखियो, लिखंदो उहो माण्हू त मथां विसरी वञे, अलाह लोहे महफ़ूज़ में छो लिखियो। छा अलाह वटि निस्यान आहे छा? अलाह त विसर खां पाक आहे न। अलाह इहो लिखियो ई इन करे आहे त मुंहिंजे ॿारनि जी मथां कंहिंजी नज़र अहिड़ी हुजे जेका लोहे महफ़ूज़ ताईं पहुची बि सघे। यानी लोहे महफ़ूज़ ताईं अहिड़ी निगाह वारा बि थींदा, ऐं उहे महबूब करीम सलासम जी उम्मत में ख़ुदा पैदा फरमाया जेके ज़मीन ते वेहनि था ऐं उनजी नज़र लोहे महफ़ूज़ ताईं पहुची थी पई। यानी अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जंहिं जॻह ते इंसान जा मुक़दर तक़दीरूं लिखियूं आहिनि उहो अलाह जे इल्म में हुयो त मां पंहिंजे बंदनि मां अहिड़ा माना बि पैदा फरमाईंदुसि जंहिंजी नज़र लोहे महफ़ूज़ ते। ऐं अलाह ताला क़ुर पाक में ईअं बि इरशाद फरमाए त वतर अल मलाइकत हाफ़ीन मिन हौलिल अर्श,
वो मुंहिंजा सोना वीर जेके अर्श इलाही जे चौधारी मलाइक वेठा आहिनि न, बीठा आहिनि हाफ़ीन, जेके कुल्हो ॾियो बीठा आहिनि अर्श इलाही खे, सोना मवे तूं वेठो मदीने में आहे पर ॾिसी उन्हनि खे थो पियो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेका नज़र पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाई आहे न, उहा अर्शनि खां बि टपी वञे थी। त उन महबूब जे सदके वरी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जे ग़ुलामनि में, उन महबूब जी उम्मत में अहिड़ा अकाबर पैदा फरमाया जेके अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ज़ाहिरी नज़र न बल्कि बातिनी नज़र सां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात नवाज़ो आहे। को माण्हू ईअं चए त साईं इहा बातिनी नज़र जेका इहा तव्हां मोले में किथां ठाही, हथ जी ठाही अथव न। नज़र त इहा आहे जेको इंसान ॿिनि अखियुनि सां थो ॾिसे, जे हिकिड़ी अखि त हिक सां थो ॾिसे, जे ॿ अथसि त ॿिनि सां थो ॾिसे, इहा ई नज़र आहे न। इहा बातिनी नज़र तव्हां किथां ठाही आहे त इन अखियुनि खां सवाइ उहो बि माण्हू ॾिसी सघे थो। ॾिसो इंसानु जॾहिं सुम्हे थो पियो, ख़्वाब थो ॾिसे, अखियूं त बंदि आहिनि, उहो छा थो ॾिसे, कंहिंसां थो ॾिसे? जॾहिं ख़्वाब में आहे, कंहिं माण्हू सां मिले थो, उन खे सुञाणे थो ख़्वाब में, उन सां कलाम करे थो, हे कन बि बंदि आहिनि, अखियूं बि बंदि आहिनि, ज़बान बि बंदि लॻी पई आहे, हुते ॻाल्हाए बि थो, ॾिसे बि थो, ॿुधे बि थो, वरी निंड मां उथे थो, हवाल ॾिए थो, फिराणे ख़्वाब में मूंखे मिलियो, हीउ हवाल हई, मां हीउ जवाबु ॾिनोमांसि। इहा कहिड़ी शइ आहे? जॾहिं अखियूं बि हिते बंदि लॻी पियूं आहिनि, ज़बान बि ख़ामोश आहे, भरिसां कचहरी हले थी पई, उनजी ॻाल्हि कन ॿुधनि ई कोन था पिया, निंड पियो आहे। मालूम थियो त इंसान जे बातिन में अहिड़ियूं शयूं आहिनि न, ख़ुदा ताला रखियूं आहिनि न। हर इंसान खे अलाह ताला सम्झाइण जे लाइ इहा शइ अता फरमाई आहे त हिन अखियुनि खां सवाइ ॾिसण जी शइ ॿी बि अथव, हिन कननि खां सवाइ ॿुधण जी शइ ॿी बि आहे, हिन ज़बान जे ॻाल्हाइण खां सवाइ ॻाल्हाइण वारी ॿी शइ बि आहे, हर इंसान में अलाह ताला रखी आहे। पर जेके अलाह जा महबूब बंदा आहिनि न, उन्हनि जे लाइ मुंहिंजे मदीने वारे सां इरशाद फरमायो त इन्हनि जी फरासत खां डिॼो जो इन्नहू यनज़ुर बिनूरिल्लाह, इहे अलाह जे नूर सां ॾिसंदा आहिनि। ख़ुदा ताला हुन में हिकमत रखी आहे त हिन आयत मुबारक में तालीम असांखे इहा मिली त क़ुर पाक जी जेके के लफ़्ज़ माना में मुतशाबे हुजनि, आयतूं मुतशाबे हुजनि,